नाज़रीन, ख़बरां असां शेयर कंदासीं घोटकी मां। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो एक हंगामी इजलास मुस्लिम लीग नून हाफ़िज़ मोहम्मद सादिक समेजो जी रिहाइशगाह ते थी गुज़रियो, जंहिंमें मुस्लिम लीग नून ऐं उन जे तमामु विंग शिरकत कई। इजलास जी कार्रवाई हाफ़िज़ साले आसिफ़ समेजो कई। इजलास घोटकी मुस्लिम लीग नून जे सदर मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद सादिक समेजो जी मुशावरत सां तलब कयो वियो। इजलास जो मक़सद क़ाइद मोहतरम मियाँ मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो 21 तारीख़ लाहौर आमद ते तारीख़ी शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। घोटकीअ मां पंहिंजे क़ाइद मियाँ मोहम्मद नवाज़ शरीफ़ जे इस्तक़बाल लाइ वधि खां वधि माण्हुनि जी शिरकत कराई वेंदी। इजलास में मुस्लिम लीग नून जे पुराणनि वर्करनि भरपूर शिरकत कई। मुस्लिम लीग नून जे साथियुनि चयो त क़ाइद मियाँ मोहम्मद नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जी बेपनाह ख़िदमत कई आहे। बिजली, एटमी तवानाई, रेलवे, मोटरवे जहिड़े मंसूबनि ते सी पैक, एजुकेशन में पाकिस्तान खे सुनहरी पाकिस्तान बणायो। पाकिस्तान जी कामयाबी मियाँ मोहम्मद नवाज़ शरीफ़ जे अचण ऐं वज़ीर आज़म थियण सां थींदी।